सिंध जे इतलात वारे वज़ीर सईद गनी चरवात पंजाब में मौजूद 6000 गैर कानूनी कॉलोनियुनि के ऑर्डिनेंस ज़रिए कानूनी कयो वियो साॻियो कम सिंध लाइ हराम छो आहे। पीटीआई सरकार सूबे में बदअमनी पकड़ण चाहे थी। कराची में सिंध काबीना जे इजलास का पोइ सिहत वारे वज़ीर असाब पेशू सां गॾु मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे सईद गनी चयो त इमारतनि जी तामीर बाबति कमीशन जोड़े पई वञे जंहिंजो सरबराह रिटायर्ड जज हूंदो। सूबाई वज़ीर चयो त पंजाब में रिटायर्ड जज बि हलाल आहिनि, सिंध में हराम छो आहिनि। सईद गनी चयो त तहरीक इंसाफ सिंध जो अमन ख़राब कराए MQM बणजण चाहे थी जंहिंजी इजाज़त नथी ॾेई सघिजे। ब्रेकिंग न्यूज़ से शेयर कयूं पिया। सिंध जे इतलात वारे वज़ीर सईद गनी चरवात पंजाब में मौजूद 6000 गैर कानूनी कॉलोनियुनि के ऑर्डिनेंस ज़रिए कानूनी कयो वियो आहे साॻियो कम सिंध लाइ हराम छो आहे। पीटीआई सरकार सूबे में बदअमनी पकड़ण चाहे थी। कराची में सिंध काबीना जे इजलास का पोइ सिहत वारी वज़ीर असाब पेशू सां गॾु मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे सईद गनी चयो त इमारतनि जी तामीर बाबति कमीशन जोड़ी पई वञे जंहिंजो सरबराह रिटायर्ड जज हूंदो। सूबाई वज़ीर चयो त पंजाब में रिटायर्ड जज बि हलाल आहिनि, सिंध में हराम छो आहिनि। सईद गनी चयो त तहरीक इंसाफ सिंध जो अमन ख़राब कराए MQM बणजण चाहे थी जंहिंजी इजाज़त नथी ॾेई सघिजे।